तव्हां ॾिसी रहिया आहियो ख़बरचार वेब टीवी ऐं आऊं आहियां आयशा हैदर। ठारो शाह MM अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह प्रेस क्लब ठारो शाह में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पंहिंजो कमु न पई करे, उन करे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे करे मजमूई तौर ते सिंध तबाही जे किनारे ते आहे। माज़ी करीब में बि पाकिस्तान पीपुल्स पार्टी सिंध जे पाणीअ में अॻी क्राइसिस आहे, 3 कैनाल पंजाब खे ठाहिण जी इजाज़त ॾे वेठी आहे। ग्रेटर थल कैनाल फेज़ 2, जलालपुर ऐं चौबारा कैनाल जेके अनऑथोराइज़ली ठहनि पिया उहा ॾे बीठी आहे। सेंसस सिंध जो जेको 2027 में थियणो हो, सभिनी सूबनि सेंसस खे मञियो, यानी मरदमशुमारी खे मञियो। सिर्फ़ु सिंध हुन ते इख़्तिलाफ़ु कयो त जीअं जेको हुनजो पुराणो प्लान हो 2012-13 में, त हिते जी लोकल गवर्नमेंट जो कानून अहिड़ो ठाहियूं जो सिंध जी विरासत ते ऐं अहिड़ी आदमशुमारी थिए जंहिंमें फेडरल गवर्नमेंट हिन में गॾु शुमारी कनि पिया, त जंहिंमें असां अक़लियतम तब्दील थियूं। असां इन शयुनि जी मज़म्मत करियूं था। मां 3 कैनाल कढण जी इजाज़त ॾिनी आहे। कैनालनि सबबि सिंध में हज़ारें एकड़ ज़मीन गैर आबाद थींदी। सिंध जी अवाम जो गुज़ारो ज़राअत ते आहे। हुन वधीक चयो त PTI, नून लीग या के बि जमायतूं करप्शन ख़िलाफ़ तहरीक हलाईंदियूं, असां उन्हनि सां हर महाज़ ते गॾु हूंदासीं। सिंध में शऊर जी जीत थी रही आहे। हुननि जे कूड़नि लॉन्ग मार्चनि खे अवाम रद्द करे चुकी आहे। ईंदड़ इलेक्शन में हुननि जो सिंध मां सफ़ायो कंदासीं। उन मौक़े ते ज़िले सदर नौशेरो फिरोज़, रज़ा मोहम्मद बहण, फरहान सुमरो, MM अब्बासी, काशिफ सियाल, लाला जान शेर लाहिरी ऐं ॿिया गॾु हुआ। ॾिसंदा रहो ख़बरचार वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो रोज़ाने ख़बरचार अख़बार।